इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मार पवई मौत अणमुदाए तो आए, खाई अड़ा घोट मुंद न जंहिंजे मरण जी। मीरपुर माथेलो जो दिलेर ऐं अरडो पुट सहाफ़ी नसरुल्ला गडाणी शहीद थी वियो। ही ख़बर ॿुधंदे हर पासे आहो ज़ारी हुई, हर अख आली हुई। हर माण्हू खे ईअं लॻी रहियो हो त मुंहिंजो अज़ीज़ शहीद थी वियो आहे, छो त नसरुल्ला उहो सचो सहाफ़ी हुयो जंहिं हमेशह मिसकीननि जी मदद कई। जंहिं ते ज़ुल्म थींदो हो हू चवंदो हो त वञा नसरुल्ला ॾांहुं, ऐं ज़ालिम जा क़दम उते ई रुकिजी वेंदा हुआ। हुन हर वक़्तु हिन निज़ाम खे ललकारियो। हुन कामोरनि ऐं भोतारनि जूं निंडूं फिटाए छॾियूं हुयूं। हू हिन निज़ाम जे पेरनि में ॼण कंडे वांगुरु चुभी रहियो हुयो। तॾहिं त हुननि रस्ते तां हटाए छॾियो। नसरुल्ला जी माली पोज़ीशन एतिरी त ख़राबु हुई जो हुन वटि खाइण जे लाइ कुझु बि न हूंदो हो। हुन जी अमड़ जे ॾिनल बयान मूजिबि त हू मिसकीननि जी मदद लाइ निकिरी वेंदो हो, पर हुन जा ॿार बचा ॿियनि जे दरनि खां रुहाणो वठी खाईंदा हुया। हू हुन ते वॾो ग़मज़दा रहंदो हुयो। हू चवंदो हो, जे अगरि मां पंहिंजे बच्चनि जे पेट लाइ कुझु कयां थो, ही सिंध अमड़ जी कोक मां जनमु वठंदड़ बेपहुच मुंहिंजे मारोड़नि जे बचड़नि जो छा थींदो। हू चाहे हा त ऐश अशरत वारी ज़िंदगी गुज़ारे सघे पियो। हुन हमेशह हिन करप्ट निज़ाम खे ललकारियो। तॾहिं त हू चवंदो, भोतार माए फुट, ऐं हुन इहे अल्फाज़ पंहिंजे मोटर साइकिल जे बैक बत्ती ते लिखाए छॾिया। हुननि ज़ालमनि नेठि अहिड़े बहादुर खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे विधो, जंहिंखे DHQ अस्पताल मीरपुर माथेलो गम्स में पहुचायो वियो, जितां हुनखे हिकु खटारा एम्बुलेंस जंहिंमें AC बि न हुई उन ते रिफ़र कयो वियो, जंहिंसां हुनखे वॾी तकलीफ़ पहुती। ज़ाहिद चढ़ण मूजिबि नसरुल्ला जो BP लो थियण लॻो। मूं उबावड़े जे सहाफ़ी मज़हर चाचड़ खे फ़ोन कई, जेको मेडिसन वठी आयो, ऐं मूं हुन जो BP कवर कयो। पोइ हू थोरो ॻाल्हाइण लॻो। सुवाल इहो बि आहे, हिन अस्पताल लाइ ईंदड़ किरोड़े रुपया कंहिंजे बंगले जो ख़र्च भरनि था। हुन खां पोइ रहीम यार में सुठो इलाज थी रहियो हो। एॾा सोशल मीडिया ते ट्रेंड हुई, पर सिंध हुकूमत कख वञी बीणो बि न कयो। नेठि मिटनि माइटनि दोस्तनि पंहिंजी मदद पाण तहत 9,50,000 भरे एयर एम्बुलेंस ते आगा खान खणाए विया। उते बि दोस्तनि ख़ूब निभायो। नेठि 24 तारीख़ जी सुबुह जो ख़बर आई, नसरुल्ला शहीद थी वियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। नसरुल्ला शहादत जो जाम नोश करे वरितो आहे। पोइ त इहा ख़बर सोशल मीडिया ते बाह जियां पखिड़िजी वई। हर शहर हिन सोग में वठिजी वियो। मां इहो ॿुधी दोस्तनि सां राब्ता कया। हू SSP ऑफिस अॻियां पहुची रोड ब्लॉक करे छॾियो हो। उते हर पासे आहो ज़ारी हुई, हर अख आली हुई। नसरुल्ला जो मड़ कराची खां मीरपुर माथेलो मुंतक़िल कयो पियो वियो त हर हंधि हर शहर हुन जो इस्तक़बाल कयो पियो वियो। हुन ते गुलनि जी वर्खा करे हर आली अख हुनखे अलविदा चई रही हुई। मूं पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो मंज़र कॾहिं बि कोन ॾिठो। जॾहिं सिविल अस्पताल खां ॻोठ कबूल खान गडाणी ताईं मढ़ आंदो पियो वियो, विख विख ते गुलनि जी वर्खा हुई। माण्हुनि थधे पाणी जूं सबीलूं लॻाए छॾियूं हुयूं। हज़ारनि जी तादाद में गाॾियूं मोटर साइकिलूं हुयूं। एतिरे ताईं जो असांखे आख़िरी दीदार नसीब कोन थियो, ऐं जवाननि में इहो हिकु शऊर ॾिठो वियो। भोतार माए फुट जा नारा हुया। ईअं पियो लॻो ही ॼण कंहिं इनक़लाबी अॻवान जो जनाज़ो हुयो। हाणे जंहिं शऊर खे नसरुल्ला रत सां रेजो आहे, इहा शमा ॿारे हुन शऊर सां हुन ज़ालिम साम्राज सां मुहाॾो अटकाए हुन जे मिशन खे ता क़यामत ताईं जारी रखिणो आहे।
असांजो जिगर हाज़ुर वा हलायो भल पया गोलियूं अड़ियो बुज़दिला तोखे असां सभई पया गोलियूं। अकेलो नसरुल्ला न हो ॿुधी छॾ कन ही खोले तूं असांजे रगन में ऐसन हाणे मेराण थो छो। नसरुल्ला खे राणी जे कातिलनि ते शहीद नसरुल्ला